Assalamu alaikum. In this video, we are going to solve the exercise of simple, compound and complex sentence. So, अचो त शुरू कयूं. Number 1 I think he does not respect you. मुंहिंजे ख़्याल में मूंखे लॻंदो आहे ही तुंहिंजी इज़त नाहे कंदो. Number 1 जेको सेंटेंस आहे छा थो चए मुंहिंजे ख़्याल में ही तुंहिंजी इज़त नाहे कंदो. हिन में असांखे ॿ हिसा था मिलनि सेंटेंस जा. हिकिड़ो ही आहे आई थिंक मुंहिंजे ख़्याल में ही डज़ नॉट रेस्पेक्ट यू ही तुंहिंजी इज़त नाहे कंदो. असां पहिरियां हिन एक्सरसाइज खे सॉल्व कंदासीं ऐं लास्ट में मां तव्हांखे उहो तरीक़ेकार सम्झाईंदुमि जंहिं तरीक़े सां टेस्ट में हिन तरह जा सुवाल पुछा वेंदा आहिनि त उहे कहिड़े तरीक़े जा ईंदा आहिनि ऐं उन्हनि खे कीअं सॉल्व कजे उहो मां लास्ट में ॿुधाईंदुमि. फ़िलहाल असां सॉल्व कंदा हलो एक्सरसाइज खे. पोइ हिन जी जेकॾहिं असां माना था ॾिसूं त माना में ई असांखे ख़बर पइजी थी वञे त हिन में ॿ जुमिला एड आहिनि. मुंहिंजे ख़्याल में बाबा मुंहिंजे ख़्याल में छा इहा ॻाल्हि अधूरी आहे. मुंहिंजे ख़्याल में ही डज़ नॉट रेस्पेक्ट यू ही तुंहिंजी इज़त नाहे कंदो. जुमिले जो जेको हे हिसो आहे हितां त हेसि ताईं इहो असांखे पूरी माना ॾिए थो. ही डज़ नॉट रेस्पेक्ट यू ही तुंहिंजी इज़त नाहे कंदो. हिन में असांखे सब्जेक्ट बि मिले थो, असांखे हेल्पिंग वर्ब बि मिले थो, वर्ब बि मिले थो ऐं ऑब्जेक्ट बि मिले थो. ही ऑब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे ऐं ही वर्ब खे नेगेटिव ॾेखारण जे लाइ यूज़ थिए थो. ठीकु आहे हितां खां हेसि ताईं. हाणे ही जेको सेंटेंस आहे हिन जी त असांखे पूरी माना मिले थी ही तुंहिंजी इज़त नाहे कंदो, पर हिन जी असांखे पूरी माना नथी मिले. आई थिंक मुंहिंजे ख़्याल में या मूंखे लॻंदो आहे. बाबा मुंहिंजे ख़्याल में छा अॻिते बि त ॻाल्हि कर. हाणे असांखे हिते ख़बर पई त ही जेको हिसो आहे इहो डिपेंड थो करे उहो हिन हिसे ते. सो जेकॾहिं सेंटेंस जो हिकु हिसो डिपेंड करे ॿिए हिसे ते त उनखे असां चवंदा आहियूं डिपेंडेंट क्लास. हाणे ही जेको आहे न आई थिंक यू आर डिपेंडेंट क्लास ऐं ही जेको असांखे पूरी माना थो ॾेखारे उहो आहे असांजो इंडिपेंडेंट क्लास. कहिड़ो इंडिपेंडेंट क्लास. ऐं असां प्रीवियस वीडियो में इहो पढ़ी आया आहियूं त जेकॾहिं हिकिड़ो असांजो डिपेंडेंट क्लास हूंदो ॿियो इंडिपेंडेंट क्लास हूंदो उहे जॾहिं मिलंदा त उन सेंटेंस खे उहो सेंटेंस जो कहिड़ो क़िस्म थींदो. उहो क़िस्म थींदो वेरी गुड कॉम्प्लेक्स सेंटेंस. कॉम्प्लेक्स थींदो ओ ही वारो. ठीकु आहे. उन खां पोइ नंबर सेकंड आहे आई वांटेड टू गो आउट बट इट वॉज रेनिंग. हाणे हिन में बि असांखे ॿ जुमिला था नज़र अचनि. हिकिड़ो ही वारो हिकिड़ो वरी ही वारो. हिन में थो चए आई वांटेड टू गो आउट मां ॿाहिरि वञणु चाहियां पियो. हिन में असांखे पूरी माना मिली वई. बाबा मां ॿाहिरि वञणु चाहियां पोइ हिन में असांखे सब्जेक्ट बि मिली वियो, वर्ब बि मिली वियो ऐं हिन ॻाल्हि खे पूरो करण जे लाइ ही असांखे लफ़्ज़ बि मिलनि था. सो हिते जेका ॻाल्हि थियल आहे उहा पूरी थियल आहे. त हिन हिसे खे असां छा चवंदासीं इंडिपेंडेंट क्लास. मतिलबु सिंपल सेंटेंस चओ या इंडिपेंडेंट क्लास चओ ॻाल्हि साॻी आहे. सिंपल सेंटेंस या इंडिपेंडेंट क्लास चओ त ही हितां खां हेसि ताईं असांखे पूरी माना ॾेखारे थो. आई वांटेड टू गो आउट मां ॿाहिरि वञणु चाहियां पियो. ठीकु आहे. उन खां पोइ जेको ही हिसो आहे बटे ऐं हिन कामा खे हली छॾियूं था. हितां त इट खां ईंदे रेनिंग ताईं ॾिसूं. इट वॉज रेनिंग मींहुं वसी रहियो हुयो. सो हिन मां बि असांखे पूरी माना नज़र अचे थी. हिते बि असांखे सब्जेक्ट मिले थो, वर्ब मिले थो, ऑब्जेक्ट मिले थो. हाणे मींहुं वसी रहियो हुयो मां ॿाहिरि वञणु चाहियां पियो. ॿ जुमिला अलॻि अलॻि थी विया. ॿिन्हिनि जी असांखे कंप्लीट माना मिले थी ऐं ही बि जेको आहे इंडिपेंडेंट क्लास थी वियो या हिनखे सिंपल सेंटेंस बि चओ. पर जॾहिं बि ॿ इंडिपेंडेंट क्लास हेॾां बि इंडिपेंडेंट हेॾां बि इंडिपेंडेंट क्लास हूंदो ऐं उन ॿिन्हिनि खे विच में मिलाइण जो कमु कंदा. हिकिड़ो ही कामा ऐं ॿियो ही कंजंक्शन. ठीकु आहे. बट एंड सो इहे टे अहिड़ा कंजंक्शन जॾहिं विच में अचनि ऐं ॿ सेंटेंस कहिड़ा सेंटेंस सिंपल सेंटेंस चओ या इंडिपेंडेंट क्लास चओ इन्हनि खे पाण में मिलाए त पोइ उन जुमिले खे उन सेंटेंस खे असां सेंटेंस जो कहिड़ो क़िस्म चवंदासीं ॿुधायो. वेरी गुड. उन सेंटेंस जे क़िस्म खे असां चवंदा आहियूं कंपाउंड. कहिड़ो कंपाउंड ओ ही वारो. ठीकु आहे. सो जेकॾहिं तव्हांखे हिन ताईं ही ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि एक्सरसाइज करण में ॾुखियाई थी थिए त मुंहिंजो प्रीवियस वीडियो ॾिसो जंहिंमें मां कॉन्सेप्ट क्लियर कयो आहे सिंपल कंपाउंड ऐं कॉम्प्लेक्स सेंटेंस जो. इहे क़िस्म कहिड़ा हूंदा आहिनि, इन्हनि में छा छा शयूं रिक्वायर्ड हूंदियूं इहे सभु कुझु मां ऑलरेडी पढ़ाए चुको आहियां. हिन क्लास में असां एक्सरसाइज सॉल्व कंदा रहंदासीं इन जे करे मां उन तरीक़े सां पढ़ायां थो. ठीकु आहे. सो नंबर 3 ते ॾिसो शी इज़ प्लेइंग. तमामु सवलो सेंटेंस आहे इहो. त माना मथो आणण जी ज़रूरत ई न आहे. हिन में हिते असांखे सब्जेक्ट बि मिली वियो, वर्ब बि मिली वियो ऐं हीअ आहे हेल्पिंग वर्ब ऐं हीअ आहे मेन वर्ब. हाणे हिन जी जेकॾहिं असां माना था कढूं त असांखे कंप्लीट माना थी मिले, पूरो मतिलबु थो मिले. शी इज़ प्लेइंग हू खेॾी रही आहे या हूअ खेॾी रही आहे या हूअ खेॾे थी. असांखे पूरी माना मिले थी बाबा हिकिड़ी छोकिरी आहे उहा खेॾे थी. इन में अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे जेका अधूरी थियल हुजे. पूरी माना निकिरे थी. शी इज़ प्लेइंग हूअ खेॾी रही आहे या हूअ खेॾे थी. हाणे नंबर 4 ॾिसूं ही वॉज टायर्ड सो तंहिं करे ही वेंट टू बेड अर्ली.
हाणे हिन में बि असांखे ॿ जुमिला नज़र था अचनि, ठीकु आहे, हिकिड़ो हेॾां जुमिलो आहे, हिकिड़ो हेॾां। जुमिले जो ही वास टायर्ड पढ़ंदासीं, हिन जी माना कढंदासीं त हू थकियल हुयो। इन मां असांखे पूरी माना मिले थी, पूरो मतिलबु मिले थो, पूरो सेंस मिले थो, इन जे करे ही जुमिलो हिते पूरो थी वियो। ही जुमिले जो उहो हिसो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं इंडिपेंडेंट क्लॉज, ठीकु आहे। इन मां छो त असांखे पूरी माना मिली वई, जंहिं बि जुमिले मां असांखे पूरी माना मिलंदी उनखे असां चवंदा इंडिपेंडेंट क्लॉज, ठीकु आहे। सो हिन मां असांखे पूरी माना मिली, असां हिनखे इंडिपेंडेंट क्लॉज चई छॾियोसीं। उन खां पोइ सो खे छॾियूं था हितां खां आख़िर ताईं हिन जुमिले खे पढ़ूं। ही वेंट टू बेड अर्ली, मतिलबु हू जल्दी सुम्हणु वियो, हू थकियल हुयो इन जे करे हू जल्दी सुम्हणु वियो। ही वेंट टू बेड अर्ली, इन जी माना इहा थींदी त हू जल्दी सुम्हणु वियो या हू जल्दी सुम्ही पियो, इहा हिन जी माना थी थिए। त असांखे माना बि पूरी मिले थी, हू जल्दी सुम्हणु वियो, इन में सभु ॻाल्हियूं क्लियर थी वियूं, हिन में का अहिड़ी शइ न आहे जेका रहिजी वई हुजे। सो इन तरह जे जुमिलनि खे असां चवंदासीं इंडिपेंडेंट क्लॉज, इंडिपेंडेंट क्लॉज, ठीकु आहे। हाणे हेॾां बि इंडिपेंडेंट क्लॉज थी वियो, हेॾां बि इंडिपेंडेंट क्लॉज थी वियो। हाणे विच में ॾिसूं था त असांखे हिकिड़ी कामा थी नज़र अचे, ॿियो ही कंजंक्शन थो नज़र अचे। ऐं असां रिसेंटली इहा शइ पढ़ी आयासीं त जॾहिं बि विच में कामा अचे उन खां पोइ कंजंक्शन अचे ऐं ॿ इंडिपेंडेंट क्लॉज़िस पाण में मिलनि, उन्हनि खे ही ॿ शयूं मिलाइनि, कामा ऐं कंजंक्शन, उन ॿिन्हिनि खे इंडिपेंडेंट क्लॉज़िस खे मिलाइनि, त उनखे असां चवंदा आहियूं सेंटेंस जो कहिड़ो क़िस्म, वेरी गुड, कंपाउंड। इहो कंपाउंड, हींअर असां इहो बि पढ़ी आया आहियूं, क्लियर करे आयासीं। उन खां पोइ नंबर 5 आहे इट वाज़ वतायो। वतायो फ़क़ीर न, मूंखे ॿियो को नालो सम्झ में न पियो अचे, हिन जे करे वतायो लिखी छॾियो। इट वाज़ वतायो हू पेड फॉर द टी, उहो वतायो हुयो जंहिं चांहि जो बिल ॾिनो, ठीकु आहे। हेसि ताईं ॻाल्हि क्लियर आहे। हिन सॼे जुमिले जी माना इहा थींदी। हाणे असां हिन जी ऑपरेशन था कयूं, हितां खां जुमिलनि खे ॿिनि हिसनि में था विरायूं। इट वाज़ वतायो, उहो वतायो हुयो, उहो वतायो हुयो, असांखे पूरी ॻाल्हि मिली वई, पूरो मतिलबु मिली वियो। इन में का बि अहिड़ी शइ न आहे जेका अधूरी थियल हुजे, ठीकु आहे। जुमिले जो ॿियो हिसो पढ़ूं, हू पेड फॉर द टी, जंहिं चांहि जो बिल ॾिनो। हाणे जंहिं चांहि जो बिल ॾिनो, माना खे सम्झो, जंहिं चांहि जो बिल ॾिनो, उन छा कयो, उहो हुते वेठो, उतां उथी वियो या कंहिंसां मिलियो, इहा ॻाल्हि अधूरी आहे। जंहिं चांहि जो बिल ॾिनो त बाबा उन छा कयो, इहो बि त ॿुधा, हिते इहा ॻाल्हि अधूरी आहे। ऐं जंहिं जुमिले में ॻाल्हि अधूरी हूंदी आहे उनखे असां छा चवंदा आहियूं, केरु ॿुधाईंदो, वेरी गुड, डिपेंडेंट क्लॉज चवंदा आहियूं, ठीकु आहे, डिपेंडेंट क्लॉज। ऐं जंहिं जुमिले जी असांखे पूरी माना मिले उनखे असां चवंदा आहियूं इंडिपेंडेंट क्लॉज। हाणे ही डिपेंडेंट, ही इंडिपेंडेंट। ऐं असां वीडियो जी शुरूआत में इहो पढ़ी आया आहियूं त जॾहिं इंडिपेंडेंट क्लॉज ऐं डिपेंडेंट क्लॉज पाण में मिलनि, हिकिड़ो इंडिपेंडेंट ॿियो डिपेंडेंट क्लॉज पाण में मिलनि, त उन जुमिले खे, उन सेंटेंस जे क़िस्म खे असां चवंदा आहियूं कॉम्प्लेक्स, ठीकु आहे। ही हुयो असांजो सिंपल, इन ते लिखणु विसरी वियो आहे, सिंपल सेंटेंस, कॉम्प्लेक्स, कंपाउंड, कंपाउंड वरी कॉम्प्लेक्स। हाणे इहो सम्झणो आहे त असां जेको हेॾो मथो वणी आया आहियूं त हिन मां असांखे टेस्ट में कहिड़ो फ़ाइदो पवंदो। सो टेस्ट में तव्हां खां हिन तरह जा सवाल पुछाईंदा, जीअं मां 4-5 लाइनूं लिखी आयो आहियां, ही जुमिला ठाहे आयो आहियां, ईअं ई तव्हां खां हिकिड़ो जुमिलो पुछो वेंदो, उन जे असां 4 तव्हांखे ऑप्शन ॾिनल हूंदा, सिंपल, कंपाउंड, कॉम्प्लेक्स या नन ऑफ दीस नॉट लिखियलु हूंदो। तव्हांखे उहो जुमिलो पढ़ी उन जी इहा ई ट्रिक जेका मां हींअर सम्झायुमि या प्रीवियस वीडियो में सम्झायो आहे, इन जे ई ज़रिए सम्झणो आहे त इहो जुमिलो कहिड़ो क़िस्म आहे, जुमिले जो इहो कहिड़ो क़िस्म आहे, सिंपल आहे, कंपाउंड आहे या कॉम्प्लेक्स आहे। पोइ जॾहिं जुमिलो पढ़ी वेंदव तव्हांखे इहे ट्रिक्स ईंदियूं हूंदियूं ऐं ॻाल्हि सम्झी वेंदव त तव्हां हिननि मां कंहिं बि हिक खे टिक कंदव। सपोज जो जीअं हे आहे कॉम्प्लेक्स, त मां हिते कॉम्प्लेक्स खे टिक कयमि, ही सेंटेंस कॉम्प्लेक्स आहे। सो वरी बि असां हिकु दफ़ो रिपीट था कयूं त हिकिड़ो अहिड़ो जुमिलो हूंदो आहे जेको असांखे पूरी माना ॾेखारे, त उनखे असां सिंपल सेंटेंस चवंदा आहियूं, सिंपल सेंटेंस, ठीकु आहे। वरी ॿियो अहिड़ो जुमिलो हूंदो आहे जंहिंमें हेॾां बि इंडिपेंडेंट क्लॉज हुजे, हेॾां बि इंडिपेंडेंट क्लॉज हुजे। इंडिपेंडेंट क्लॉज चओ या सिंपल सेंटेंस चओ, ॻाल्हि साॻी आहे, ॿ हूंदा, उन्हनि जे विच में हिकिड़ो त हीअ कंजंक्शन हूंदी, ॿियो हीअ कामा हूंदी। कंजंक्शन सो बि थी थो सघे, एंड, येट, बट, इन तरह जूं कंजंक्शन हूंदियूं ऐं कामा हूंदी, त हुनखे असां चवंदा कंपाउंड सेंटेंस। वरी कॉम्प्लेक्स सेंटेंस में हिकिड़ो डिपेंडेंट क्लॉज हूंदो आहे, ॿियो इंडिपेंडेंट, जॾहिं उहे ॿ ई पाण में मिलंदा त पोइ ठहंदो आहे कॉम्प्लेक्स सेंटेंस। सो उमेद आहे प्रीवियस वीडियो ॾिसण खां पोइ ऐं ही वीडियो ॾिसण खां पोइ तव्हांजो सेंटेंस ऐं हुन जे क़िस्मनि जो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो। थैंक यू सो मच।